नाज़रीन, शिकारपुर में रिपोर्ट कर रहा है शोएब अहमद मंगी। शिकारपुर में जमायत इस्लामी पारा ईरान से यकजहती लाए एहतजाजी रैली। शिकारपुर में ख़बर अवांखे ॾियूं पिया त अमीर जमायत इस्लामी पाकिस्तान हाफ़िज़ नईमुर रहमान जी हिदायतुनि ते पूरे मुल्क जीअं शिकारपुर में भी जमायत इस्लामी शिकारपुर शहर के सदर ते ईरान ते इसराइल ऐं अमरीका तरफ़ां थियल हमले ख़िलाफ़ लखी घंटा घर वटि एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जी अॻवानी जमायत इस्लामी शिकारपुर जे अमीर मौलाना सदरुद्दीन महर, अब्दुल फताह महमूद अही ऐं ॿियनि कई। जॾहिं त शहरनि जमायत इस्लामी जे कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। मुज़ाहिरीन खे ख़िताब कंदे शिरका खे चयो त अमरीका ऐं इसराइल पारां ईरान ते कयल हमला दहशतगर्दी जो खुलियल मिसाल आहिनि, जंहिंमें मासूम ऐं बेगुनाह शहरी शहीद थी रहिया आहिनि। अहिड़नि गैर क़ानूनी ऐं इंसानी दुश्मन हमलनि जी जमायत इस्लामी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करे थी। मुसलमान उम्मत खे अहिड़ियूं ज़ियादतियुनि ख़िलाफ़ गॾियल आवाज़ बुलंद करणु घुरिजे। जमायत इस्लामी शिकारपुर ऐलान करे थी त हू ईरान जे अवाम ऐं हुकूमत सां मुकमल यकजहती जो इज़हार कनि था ऐं हर क़िस्म जी जारियत जी मुखालिफ़त जारी रखंदा। मुज़ाहिरे जे आख़िर में आलमी बिरादरी खां मुतालबो कयो वियो त ईरान ख़िलाफ़ जारियत जो नोटिस वठी बेगुनाह शहरियुनि जे तहफ़्फ़ुज़ खे यक़ीनी बणायो वञे।